अस्सलाम वालेकुम, दिस इज़ अब्दुल रऊफ़। वेलकम अगेन आवर यूट्यूब चैनल गुरु ऑफ MCQs। अॼु असां सिंधी जा जेके अहम सवाल आहिनि, जेके मुख़्तलिफ़ अथर आहिनि, मुख़्तलिफ़ बुक्स जेके किताब लिखियल आहिनि, ड्रामनि जा किताब लिखियल आहिनि, कहाणियुनि जा किताब जे मुख़्तलिफ़ लिखिया आहिनि ऐं शाइरी जा किताब लिखिया आहिनि, उन जे बारे में असां पढ़ंदासीं। असांजो पहिरियों सुवालु आहे त ॾिया ॾिया लाट असांजा त इहो शेख अयाज़ साहिब जो लिखियलु आहे। नूरी ऐं ॼाम तमा जो ज़िक्र सर कामोड में आहे। इहो सुवालु असांजो SST टेस्ट में अची चुको आहे। टियों सुवालु आहे त असांजो ज़नानी तालीम ते पहिरियों किताबु कंहिंजो लिखियलु आहे, त उहो दीवान कोड़ूमल जो लिखियो आहे। उहो नालो जेको आहे किताब जो नालो आहे पको पा। क्वेश्चन नंबर 4 आहे असांजो ग़रीबुल लुग़ात जेको आहे कंहिंजो लिखियलु आहे, त भेरूमल महरचंद अडवाणी साहिब जो लिखियलु आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे असांजो लुग़ात लतीफ़ी मिर्ज़ा खलीज बेग साहिबु लिखियो आहे। रोशनी जेको आहे डॉक्टर नबी बख्श बलोच साहिब जो लिखियलु आहे। इहो CS 2024 जे पेपर में अची चुको आहे। मक़तमा लतीफ़ जेको आहे होचंद मोलचंद साहिब जो लिखियलु आहे। ऐं लतीफ़ जेको आहे दीन मोहम्मद वफ़ाई साहिब जो लिखियलु आहे। लताइफ़ लतीफ़ी मीर अब्दुल हुसैन सांगी साहिब जो लिखियलु आहे। पैगाम लतीफ़ जेको आहे GM सैयद साहिब जो लिखियलु आहे। क्वेश्चन ॿियो आहे असांजो चंड जा तमनाई आगा सलीम साहिब जो लिखियलु आहे। इहो ड्रामो आहे। चंड जा तमनाई आगा सलीम साहिब जो ड्रामो आहे। हम औसत आगा सलीम साहिब जो नाविल आहे जेको आगा सलीम साहिबु लिखियो, ऐं ॿियो हुनजो नाविल जेको आहे धरती रोशन हथ जेको आहे। ॿियो असांजो सुवालु आहे त रियाज़ुल बलागत जेको आहे कंहिंजो लिखियलु आहे, त हाजी मोहम्मद ख़ादिम साहिब जो लिखियलु आहे। ॿियो सुवालु आहे त समन जे दौर जी ख़ासि ॻाल्हि सिंधी शाइरी जो दौरु। समन जे दौर जी ख़ासि ॻाल्हि उहा आहे त हुनखे सिंधी शाइरी जो दौरु चवंदो आहे, छाकाणि त हिन में शाइरी जेको आहे शाइरी जो उरूज जेको आहे तमामु वधियो, छाकाणि जीअं अंग्रेज़नि जे दौर में नसर ते कमु थियो, ईअं समन जे दौर में शाइरी ते कमु थियो हो। गनान कहिड़ी शाइरी आहे? मज़हबी शाइरी आहे। ॿियो असांजो सुवालु आहे त जमन चारण जी मज़ार जेको आहे खैरपुर में आहे। ॿियो सुवालु आहे त शेख अयाज़ जेके किताब आहिनि, कुझु आम किताब आहिनि 4-5, उहे असां डिस्कस कंदासीं। पहिरियों आहे जीअं कपर थो कुन करे, जंहिं जेको आहे सखर जेल में आई थिंक वेही करे लिखियो, जॾहिं शेख अयाज़ साहिबु सखर जेल में हुयो त इहो किताबु लिखियो। वॼूं वसण आयूं कंहिंजो बीजल ॿोलियूं भूनर भरे आकाश। इहो सुवालु असांजो SST टेस्ट में अची चुको आहे। पुनल खां पोइ सफ़ेद वेशी, इहे जेके आहिनि शेख अयाज़ जा किताब आहिनि। ॿियो सुवालु आहे त दरिया शाह जेको आहे इहो नज़म आहे, उहो हैदर बख़्श जतोई साहिब जो लिखियलु आहे। पैमाने ते पैमानो अब्दुल करीम गदई साहिब जो लिखियलु आहे। शाह लतीफ़ जी शाइरी जेका आहे तनवीर अब्बासी साहिब जो लिखियलु आहे। चंड ऐं मानी जेको आहे इहो ड्रामो आहे, त इहो अली बाबा साहिब जो लिखियलु आहे। ईअं सुवालु वेंदो आहे त चंड ऐं मानी छाजो मजमू आहे? ड्रामो आहे, कहाणी आहे, शाइरी जो मजमू आहे? अहिड़े हिसाब सां बि सुवालु अची सघे थो। ॾिया तेल फुलियल जा अली अहमद बुरई साहिब जो लिखियलु आहे। लीला मजनू जेको आहे मिर्ज़ा खलीज बेग साहिबु लिखियो आहे। ज़ीनत दलाराम नाविल जेको आहे इहो बि मिर्ज़ा खलीज बेग साहिब जो लिखियलु आहे। लवानी जा लाल डॉक्टर गुरबख्शानी जो लिखियलु आहे। मोहन जो दड़ो नाविल आहे, त इहो अली बाबा जो लिखियलु आहे। इहो सुवालु बि न मोहन जो दड़ो छा आहे? नाविल आहे, ड्रामो आहे, कहाणी आहे, छा आहे? त इहो नाविल आहे। सिंधबाद जो सफ़र जेको आहे इहो बि अली बाबा साहिब जो लिखियलु आहे। धरतीअ धिकाणा आयल ओलड़ा, इहे बि अली बाबा जो लिखियलु आहिनि। दंगे मंझ दरिया, इहो बि अली बाबा साहिब जो लिखियलु आहे। चंड जा तमनाई आगा सलीम साहिबु। गुल छनो गुरनार जो इहो नाटक आहे आगा सलीम साहिब जो। सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जेको आहे भेरूमल महरचंद अडवाणी साहिबु लिखी आहे। ॿियो सुवालु आहे त काफ़ी जो शाइर जेको आहे मिसरी शाह साहिब खे चयो वेंदो आहे। सिंधी लोक अदब ते तमामु घणो कमु जेको आहे डॉक्टर नबी बख्श बलोच साहिब जो थियलु आहे। अब्दुल करीम गदई साहिब खे अवामी शाइर सॾियो वेंदो आहे। सिंधी ॿोलीअ जी तारीख़ जेका आहे डॉक्टर नबी बख्श बलोच साहिबु लिखी आहे। सिंधी अदब जो तारीख़ी जाइज़ो जेको आहे अब्दुल जवार जोणे जो लिखियो आहे। इहे असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs आहिनि SST जे लाइ। दिलि जी दुनिया अमर जलील साहिब जो लिखियलु आहे।
सिंध जो सफ़रनामो कला प्रकाश इहो जेको आहे तनवीर अब्बासी साहिब जो लिखियलु आहे। काक ककोरियां कापड़ी में छा छपियल आहे, इहो हिकिड़ो छा छपियल आहे, इहो ख़त आहे कंहिंजो शेख हयात साहिब जो आहे। लोकगीत ते पहिरियों किताबु जेको आहे डॉक्टर नबी बख़्श बलूच साहिब जो लिखियलु आहे। अॼु जो असांजो आख़िरी सुवालु आहे त समन जे दौर जे मशहूरु शाइरनि जो ज़िक्र कहिड़ी किताब में मिले थो, उहो आहे तहफ़तुल कलाम जेको मीर अली शेर साहिब जो लिखियलु आहे। इहो हुया असांजा मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs, सिंधी MCQs। वधीक असां नेक्स्ट लेक्चर में सिंधी जा जेके मोस्ट इम्पॉर्टेंट MCQs हूंदा उहे असां डिस्कस कंदासीं। थैंक यू वेरी मच।